नाज़िर मिरपुर खास ज़िले जे तालुके झुडो जी रहवासी 17 साला सना कपरी जर्मनी में आलमी ओलंपिक्स गेम में हिस्सो वठी 4 नंबर ते कामयाबी हासिल करण खां पोइ वतन वापस पहुची वई आहे। अबाणे ॻोठ पहुचण ते वारसन माइटनि ऐं इलाइक़े वासियुनि तरफ़ां संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन हवाले सां पेश आहे मिरपुर खास मां तालिब शेख जी रिपोर्ट। मिरपुर ज़िले जे तहलके झुडो जे रिवायतुनि जेका सना कपरी आहे ताज़ो जर्मनीअ में इंटरनेशनल वर्ल्ड कप में जेको मुशल में चौथों नंबर हासिल करे अॼु पंहिंजे अबाणनि कखावनि घर पहुती आहे। उनजो हिते जे रिवायतुनि त इस्तक़बाल कयो आहे, लेकिन अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त हिन पाकिस्तान ऐं सिंध जो नालो त रोशन कयो, पर सिंध हुकूमत तोड़े हितां जे चूंडियल नुमाइंदनि उनजो कंहिं बि सारा जोॻो अमल में किरदारु अदा न कयो आहे, न ई हिन खे उन जी को सपोर्ट या दाद ॾिनो वियो आहे। अचो त हितां जे उन जे वालदेन ऐं माइटनि ऐं सना सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो छा चवणु आहे। मुंहिंजो नालो सना आहे। तो बड़ी रही हेल्थ रही वो तो थोड़ो ई रत जो फिरनी रही बस वो दाल बड़ी बोल अलिसा बोल दे अनिशार बोल दे असां वो सारा देता पत्ती डाला दे ना पंती डाला दे बस मुझे मामे मेरे साथ सच बहुत करे तो अम्मा बच्चों संतरे हो आउ तेरे मुझे बाद तेरी तेरे पर सिंध हुकूमत न या MPMN तो घर ठाराए ॾिनो, को वज़ीफ़ो ॾिनो? नहीं इतने ना आयो डर ना आयो कैसे ना आयो पासीरा दीता हाथी सना जर्मनी वई असांखे ॾाढी ख़ुशी थी है जो ये जिन मंज़िल ते पुॼी है। अल्लाह जो करम है। ॿियो नानी है मामे जो सॼो किरदारु उनजो है। ॿियो ई नानू है जेको सपोर्ट वीचारो कंदो हो पैसे में ॿिए में। बाक़ी सिंध हुकूमत वारनि अॼु तक दारे इहा वात खां कोन चयो जो असांजी सिंध जी न्याणी उहा अॼु हिते पुॻी आहे। वात खां ईअं कोन मुबारकी ॾिनी आहे त उन्हनि खे अपील कयां थी मुंहिंजी माली मदद कई वञे। तव्हां जिन खे तव्हां वोट ॾियो था MPMN उन्हनि कहिड़ी मदद कई? उन्हनि कुझु ई कोन कई। इहा बाक़ी इहा थींदो सैलाब ईंदो इन में अची राशन जो कटो ॾी वेंदा हुआ बसि, कुझु कोन के घर तक 20 वारी बोर्ड में घर किरिया, वरी कचा सचे झूपड़ा ठाहियासीं, वरी हींअर 22 जी बोर्ड में किरी अञा ताईं घर कोन मिलियो। टे इहे टेनगू ही हिकिड़ी नानी ॿियो जो मामो इहे मूं निभायो हिनखे साथ विंदे ही दंगायो। अॼु हिन महज़ल ते पुॻी असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। कहिड़ी सार लधी आहे? अबा न को MN कई न इहे हाल आहिनि ॿोॾनि में इहे ई हाल आहिनि। ग़रीब माण्हू कॾहिं आहे कॾहिं हीअं मदद कोन कई पुटु चवां पई कुझु कोन कयो। यही तक ताणी वेठा वञनि को मदद आई आहे। हीअ घर ॾिसो था जेका 20,000 22 वारी बोर्ड में पई जीअं आहिनि ईअं ई पिया आहिनि। हीअ सॼी मुंहिंजी फैमिली आहे। हीअ मुंहिंजा पुट 5 आहिनि, 6 मुंहिंजी धीउ आहे, उन्हनि जा इहे ई घर आहिनि। 6 आहिनि, हिकिड़ो त ॿाहिरि अचो हुन पासे ॿिया हीअ सॼी फैमिली मुंहिंजी आहे। शफ़ी मोहम्मद ऐं सना जो मामू आहियां ऐं सना कैद हुई संगरन में। उतां थींदे पोइ इदारो आयो ओलंपिक उन जी मदद कई। पोइ ट्रेनिंग कंदे कंदे नेट सना जर्मनी वञी निकिती। जर्मनी में इहा आई है 4थो नंबर। 190 मुल्कनि में 4थो नंबर आई है ऐं हीअ खटे आई है। ऐं ॿियो असीं जाम ख़ुशि आहियूं। सिंध ऐं पाकिस्तान जो नालो रोशन कयो। ॿियो नानी जो सना मामे ऐं मूं नानी जो ख़्वाबु पूरो कयो। कंहिं बि कोन्हे की न सिंध गवर्नमेंट न हिनजा MPN हिते जा का बि असां ॾिठो बि कोन्हे अञा ताईं जो हिते सना खे मुबारकियूं। ॿियो न आहे मुबारकियूं TV था ॾेई छॾनि सना खे, उहे जाम आहिनि सना लाइ। ॿियो हुई कोन न को सिंध गवर्नमेंट न को हिन MPN कई आहे सना जी। सना कपरी ऐं उन जे वालदेन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो बि इहो ई चवणु आहे त असां जर्मनीअ में त पाकिस्तान जो नालो रोशन कयो आहे, पर हिते सिंध जे धरतीअ जे सिंध हुकूमत दौड़े हितां जे चूंडियल नुमाइंदनि असांजी कंहिं क़िस्म जी सार न लधी आहे। कैमरामैन असद चाकी सां गॾु तालिब शहर, मेहरान TV न्यूज़, मिरपुर ख़ास।